मशहूर फनकार आशिक निज़ामाणी जो पूरो नालो आशिक अली वल्द खैर मोहम्मद निज़ामाणी आहे। संदसि जनम 5 मार्च 1965 ईस्वी ते ॻोठ नऊं आबाद तालके ॾोकरी ज़िला लाड़काणे में थियो। संदसि वालिद मज़दूर हो। आशिक 3 सालनि जो हो त संदसि वालिद वफ़ात करे वियो, जंहिं सबबि संदसि पालना माउ कई। आशिक जी तालीम MA सिंधी ऐं MAd आहे। 1980 दारे लाड़काणे में रिहाइश पज़ीर थियो। 1990 ईस्वी में तालीम खाते में उस्ताद मुक़र्रर थियो। घणो अरसो शेख ज़ैद हाई स्कूल में पढ़ाइण बाद हाणे पायलट हायर सेकेंडरी स्कूल में HST तौरु ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहियो आहे। खेसि नंढपिण खां ई राग में दिलचस्पी हुई। 1987 दारे नामवर रागी उस्ताद अनवर अली सांगीअ जो शागिर्द थियो, जंहिं बाद बाक़ायदा ॻाइण लॻो। आशिक निज़ामाणीअ खे रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते नामवर ब्रॉडकास्टर नसीर मिर्ज़ा मुतारिफ़ करायो, जंहिं दौरान संदसि रेडियो ते पहिरियों गज़ल ज़मीर फुल जो मूंखे अहिड़ी ॼाण न हुई कि खिलणा माण्हू रोई वेंदा रिकॉर्ड थियो। 1989 दारे PTV ते खेसि नामवर अदीब ऐं प्रोड्यूसर बेदल मसरूर कचहरी प्रोग्राम में काज़िम टालपुर जो गज़ल अवेला मुसाफ़िर हेल न अचजां रिकॉर्ड कई। इन बाद PTV जे मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि परख, सिंध सिंगार, सोजरो, महकार वग़ैरह में फ़न जो मुज़ाहिरो कयाई। हिन शाह अब्दुल लतीफ़ बिटाई, सचल सरमस्त समेत जदीद शायरनि शेख अयाज़, उस्ताद बुखारी, सरकश सिंधी, ज़ख्मी चांडियो, अयाज़ गुल, जवाद जाफ़री, अयूब गाद वग़ैरह जा कलाम ॻाए बेहद मक़बूलियत माणी अथसि। आशिक निज़ामाणी सिंध समेत मुल्क ऐं मुल्क खां ॿाहिरि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे चुको आहे। संदसि ॿियो नंबर घर वारी कंवल अबड़ो पिणु नाले वारी फ़नकारा आहे। आशिक निज़ामाणी लाड़काणे में रिहाइश पज़ीर आहे।